ये जेके दुनिया के हवाले से आंदा ऐं शरीर आहिनि, उहे पाण भटकियल आहिनि, लेकिन उन्हनि जो वॾो मिशन आहे, उन्हनि जो वॾो हिकिड़ो प्लान आहे, प्रोग्राम आहे। उहे चाहिनि था त ॿियनि माण्हुनि खे बि भुलाइनि, बरगलाइनि, चाहे त उहो कहिड़ो बि हिदायत वारो हुजे, उनखे बि भुलाइण ऐं बरगलाइण जी कोशिशि कंदा। दुनिया में वॾे में वॾो हिदायत जो अलाह आलम बरदार हूंदो आहे, अलाह जो रसूल, वरी सभिनी रसूलनि जो सरदार आहे सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आख़िरी पैगंबर। अल्लाह तबारक व तआला हिते उनखे ख़िताब करे फरमाए थो, इन कादू लयफ्तिनूनक अन लज़ी औहयना इलैक, इन कादू लयफ्तिनूनक, क़रीबात तोखे भुलाए छॾनि उन खां जेको असां वही कयोसीं तुंहिंजी तरफ़। हिननि जो इहो प्लान आहे त नबी पाक खे बि भुलाइण जी कोशिशि कनि था। उनजो मक़सदु आहे तफ़्तरी अलैना ग़ैरहू, तूं असांजे ते ॻाल्हियूं कर, असांजे बारे में बियूं ठाहे, तूं ॻाल्हियूं बियूं। वइज़ तख़ज़ूक ख़लीला, तॾहिं तोखे इहे बणाईंदा पंहिंजो दिली दोस्त, तोखे दिली दोस्त जेकर बणाए छॾनि, जेकर ईअं करें त वलौला अन सबतना, कि जेकॾहिं असां न तोखे मज़बूत करे झलियऊं त क़द कित तरकनु इलैहिम शैअन क़लीला, क़रीब आहे त तूं माइल थिए उन्हनि ॾे कुझु थोरो झुकी पए उन्हनि जी तरफ़। माना एॾो हुननि जो प्लान आहे जो अलाह जे रसूल खे बि भुलाइण जी कोशिशि था कनि। उहा जुदा ॻाल्हि आहे त उहा हुननि जी कोशिशि नाकाम आहे, नामुराद आहे, छो त अलाह जे रसूल पंहिंजे रब जे हिफ़ाज़त में, उन जी रहनुमाई में ज़िंदगी गुज़ारींदो आहे। लम्हा बलम्हा उनखे अलाह जी तरफ़ां रहनुमाई मिलंदी आहे। उहो न पंहिंजे मर्ज़ीअ सां को लफ़्ज़ ॻाल्हाए, न कोई अमल करे, न काई ॻाल्हि करे। बहरहाल हुननि जो इहो प्लान हो त ईअं असांजी मर्ज़ीअ ते ॻाल्हाए, असांजी मर्ज़ीअ ते ॻाल्हाए, असांजी मर्ज़ीअ ते ॻाल्हियूं करे, उन में फेर फार आणे, जेके बि अहकामात आहिनि, जेके बि हिदायतूं आहिनि, उन्हनि खे असांजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ पेश करे। पोइ उन सां दोस्ती बि आहे, तालुक़ बि आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ में इहा ॻाल्हि बि अञा वाज़िह करे फरमाई, वलन तरज़ा अन्कल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम कुल इन्न हुदल्लाहि हुवल हुदा यहूदी और नसारा तोखां राज़ी न थींदा, ये गुमराह फ़िरका तोखां राज़ी न थींदा जेसिताईं जो तूं उन्हनि जे दीन जे ताबे थिए। मतिलबु त इन्हनि जी रज़ामंदी गोया ॿी सूरत में इहा हिकिड़ी अलामत आहे, उन्हनि जी मुखालफ़त इहा हिकिड़ी अलामत आहे, उन्हनि जो रज़ामंदो हिकिड़ी अलामत आहे। इहे अलामात आहिनि जेके क़ुरान शरीफ़ में बयानु थियल आहिनि। हिदायत जी अलामत, गुमराही जी अलामत। हिदायत जी अलामत आहे उन्हनि जी जो नाराज़पो, गुमराही जी अलामत आहे उन्हनि जी रज़ामंदी। ते अलाह से फरमाए थो, जेकर तूं ईअं करें, फेर फार करें का ॻाल्हियुनि में, पोइ त तोखे दोस्त बणाए छॾींदा, पंहिंजो वेझो दिली दोस्त। ख़लील चइबो आहे क़रीबी दोस्त, वेझो दोस्त, दिलि वारो दोस्त। वलौला अन सबतनाक लक़द कित तरकन, जेकर असां तोखे न संभाले मज़बूत रखूं आहे, क़रीब हो त माइल थिए तूं उन्हनि ॾे थोरो। इज़न लज़क़नाक ज़ीफ़ल हयात व ज़ीफ़ल ममात सुम्मा ला तजिदु लक अलैना नसीरा, तॾहिं असां तोखे चकायूं आहे ॿीणो हयाती में, ॿीणो मौत खां पोइ। मौत में न लहे तूं असांजे मथां कोई बि मदद करण वारो, कोई मदद करण वारो ई न हुजे।